गार बद इखलाक़ी आहे। जेके माण्हू गार ॾियनि था पंहिंजे वात मां हिकु ॿिन्ही माण्हू खे, यारनि खे, दोस्तनि खे या माउ पीउ खे, त इहो ग़लति आहे। गार ॾियणु गुनाह आहे। त गार ॾियण सां कहिड़ा नुक़सान पैदा थींदा उन जे बारे में वज़ाहत कंदो हलां। गार अहिड़ी बद इखलाक़ी आहे जंहिंखां असांजी दीन इस्लाम सख़्ती सां मना कई आहे। क़ुरान हदीस में गार ॾियण जी शदीद मज़मत आई आहे। उन ख़तरनाक गुनाह खां बचण जो अमर कयो वियो आहे। किन माण्हुनि खे गारियुनि जी आदत थी वेंदी आहे, जो माण्हू उथंदे वेहंदे, हलंदे फिरंदे, ॻाल्हाईंदे सईंदे गारियुनि जो माना उन्हनि जो हूंदो आहे सिस्टम, हर वक़्तु ई गारियुनि सां ॻाल्हाईंदा। गार शरअन संगीन गुनाह आहे। गार दिलनि में नफ़रत ऐं कुदूरत खे जनम ॾींदी आहे। गार जहिड़े जो बुनियाद आहे। गार इखलाक़ी जुर्म आहे। गार ख़तरनाक ॾोह आहे। गार झगड़े जहिड़े ऐं फ़साद जो मुंड आहे। गार दिलनि में दूरी पैदा कंदी आहे। गार महबतनि ऐं मवदतनि जी दुश्मन आहे। गार फितननि जो ॿारणु मुहैया कंदी आहे। गार सबबु क़त्ल खूनरेज़ी ताईं ॻाल्हि वञी पहुचंदी आहे। गार इख़्तिलाफ़नि खे वधाईंदी आहे। गार बेग़ैरती ऐं बेहमियती पैदा कंदी आहे। गार रिश्तनि जे तक़द्दुस खे पाईमाल कंदी आहे। गार जो बुनियाद कंहिंजे माउ पीउ जी शान में बेअदबी हूंदी आहे। गार शर्म हया जे ख़िलाफ़ आहे। गार इखलाक़ी बेराह रवी जी अलामत आहे। गार गसब इलाही खे दावत ॾियणु आहे। गार गैर शरी, गैर इखलाक़ी, गैर कानूनी अल्फाज आहिनि। गार दोस्तियूं दुश्मनी में तब्दील करे छॾींदी आहे, बदिलाए छॾींदी आहे। गार दिलनि में दूरी पैदा कंदी आहे। गार नफ़रतनि ऐं अदावतनि खे हवा ॾींदी आहे। गार ख़ुआरी ऐं शर्मसारी तरफ़ वठी वेंदी आहे। गार ॾियणु कंहिंजी इज़त लाहिणु आहे। जेको गार ॾेई ॿिए जी इज़त लाहिण जी कोशिश करे थो, उनखे अॻियां बि गार जो जवाबु गार में मिले थो, जंहिंजे करे उनजी इज़त जो जनाज़ो निकिरी वञे थो। त जेके हिकु गार ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में दूरी जो सबबु थी आहे। गार सबबु ॻाल्हि तलाक ताईं पहुचंदी आहे। ज़ाल मुड़ुस में जॾहिं पाण में जहिड़ो थींदो आहे, पाण में विढ़ंदा आहिनि, त उन्हनि जो मसइलो तलाक ताईं पहुची वेंदो आहे। हुज़ूर साईं फरमाइनि था, असिबाबुल मुस्लिम व सिबाबुल काफ़िर। गार ॾियण वारो माण्हू एतिरे क़दुरु जो कुफर में शरीक थिए थो। मुस्लमान जो फेवरेट सब्जेक्ट थी वियो आहे। हलंदे फिरंदे, उथंदे वेहंदे, सुम्हंदे, ॻाल्हाईंदे गार ॾींदा आहिनि। ऐं माण्हू ॾाढा बदख़लाक़ी बि आहिनि, जो पंहिंजी माउ खे बि गार ॾींदा आहिनि, ॿिए खे बि गार ॾींदा आहिनि। जेके अणपढ़ियल जाहिल हूंदा आहिनि, जिन खे कंहिं बि क़िस्म जी दीनी तालीम न हूंदी आहे, जेके माण्हू फ़क़ति दुनियावी तालीम हासिलु कंदा आहिनि, पोइ कम्यूनिस्ट थी वेंदा आहिनि, पोइ अलाह खे न मञंदा आहिनि, पोइ उहे हिंदुनि जी पूॼा कंदा आहिनि। क़ुरान चवे थो त तव्हां अलाह जी इबादत कयो, उहो अलाह अकेलो आहे, हुन सां गॾु कंहिंखे शरीक न कयो। जेकॾहिं केरु कंहिंजी पूॼा करे थो त भले पूॼा करे, जेके ॿिया मज़हब आहिनि। ऐं असांखे इहो न करणु खपे त ॿिया जेके बद मज़हब आहिनि, त असां उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायूं या गार गंद कयूं। इहो असांखे मना थियल आहे। साईं फरमाइनि था, कंहिं बि मज़हब खे गार न ॾियो। कंहिंजी बुत परस्ती को करे थो, उनखे गार न ॾियो। जेकॾहिं तव्हां हुनजे ख़ुदा खे गार ॾींदा त हू तव्हांखे वापसि वरजाए जवाबु ॾींदो, तौहीन थी वेंदी। इन जे करे त तव्हां कंहिंखे बि गार न ॾियो। गार ॾियण जो आदत ई न थियो। ज़बान ॾिनी अलाह खे, वक़ूलु लिन्नासि हुस्ना, चओ माण्हुनि खे सुठी ॻाल्हि, सऊं सुबधी सीधी ॻाल्हि चओ। गार गंद वग़ैरह न ॾियो। को जहिड़ो थिए थो, झगड़ो थिए थो, इहो गार जे सबबु थिए थो। इंसानु जॾहिं ज़बान मां, वात मां लफ़्ज़ गार जा कढंदो आहे, जहिड़े जो बुनियादु शुरू थी वेंदो आहे। त माउ पीउ खे गार ॾियण खां परहेज़ कयो। पर जेको मुस्लमान आहे या जेको मुस्लमान वटि जेको इंसानु ज़ात आहे, उनखे गार ॾियण खां पासो कयो। छो गार अहिड़ो मर्ज़ु आहे जेको जहिड़े जी ढड़ पैदा करे थी। जेकॾहिं को बि ग़लति एक्शन करे थो, को बि ग़लति लफ़्ज़ करे थो, इस्लाम जे ख़िलाफ़ु बदमज़ा कंहिं बि मिसाल ॻाल्हाए थो, असां मुस्लमाननि जो कमु आहे उन्हनि खे पर्सनल सम्झायूं, पंहिंजे मुंहुं चऊं। जेकॾहिं पंहिंजे मुंहुं अमल नथो करे त असां उनजी मज़म्मत उन जी करियूं। सोशल मीडिया ते जेकॾहिं कंदासीं, सभिनी खे ख़्वार कंदासीं, बदनाम कंदासीं, सभिनी जे अॻियां उन्हनि जी रुसवाई कंदासीं, त फिलाणे हर को माण्हू अॼुकल्ह कुफर जो फ़तवो हणण में देरी कोन थो करे। थोरो जेको लही मां बाटो जोड़े उहो मुफ़्ती जो पुटु थियो वेठो आहे, फ़तवाऊं ॾिए पियो। त अहिड़नि मसइलनि ते असां मुस्लमान हिकु ॿिन्ही खां भागी थी वेंदासीं। नफ़रतूं जनम छो थियूं वठनि। अॼुकल्ह असां हिकु ॿिन्ही जा मुखालिफ़ आहियूं। असां में ॿधी छो कोन्हे, छो असां डायरेक्ट हिकु ॿिन्ही ते टारगेट करियूं था।
जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी को ग़लती करे थो, कोताही करे थो, असां पंहिंजे में उनजी रहनुमाई कयूं, उनखे सम्झायूं। जेकॾहिं नथो सम्झे त पोइ असां उनखे क़ानूनी तौर खां सम्झायूं। बाक़ी इहो असांजो कमु न आहे त सोशल मीडिया ते 73 फ़िरक़नि जे अॻियां असां सभिनी खे वाइको करियूं, सभिनी जी ऐबनि खे उघाड़ो कयूं। जेकॾहिं कंहिं में बि कहिड़ा ऐब आहिनि उन्हनि खे पंहिंजे दफ़न कयूं। जेके माण्हू अॼुकल्ह गिलाऊं कनि था, मुखालफ़ूं कनि था, सोशल मीडिया ते ग़लति कंहिंजे ख़िलाफ़ु विझा छॾीनि था, पर उन्हनि जी बि तव्हां जेकॾहिं डिटेल वठंदा, उन्हनि जी शुजरो ॾिसंदा त सही नमूने सां उन्हनि जी सही सिस्टम कोन हूंदो। रुॻो अॼुकल्ह मुस्लमाननि जे कम ॿियनि ते टारगेट बनाइणु, ॿियनि जी ख़ुआरी करणु, ॿियनि जी रुसवाई करणु, इन्हनि सां असांजे इस्लाम में नफ़रतूं पैदा थी वञनि थियूं। असांजा मुस्लमान हर हिकु दीन खां बाग़ी थी वेंदा आहिनि। इन्हनि जे करे असां मुस्लमाननि जो कमु आहे त दीन जी तालीम ॾियूं, पर महबत में, प्यार में, कंहिं बि क़िस्म जी दीन जी तालीम में नफ़रत न फैलायूं। नौजवान हज़रात अॼुकल्ह सोशल मीडिया जे वर्कनि में मौजूदु आहिनि। असांजो कमु आहे महबत जो दर्स ॾियूं। जेकॾहिं महबत जो दर्स नथा ॾियूं त ख़ामोश थियूं। क़ुर चवे थो वक़ूलू लिन्नासि हुस्ना, चओ माण्हुनि खे सुठी ॻाल्हि, ख़राबु ॻाल्हि न चओ। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।